ही आहे आतम कहाणी किथे न भञिबो थक मुसाफ़िर जुल्द टियों पेज 46 ऑनवर्ड्स। मूं शाइरी ईअं तख़लीक़ कई आहे जीअं हवा खे आदम जी कुख मां तख़लीक़ कयो वियो हुयो। मूं में मुतज़ाद जज़्बा काबील ऐं हाबील वांगुरु विढ़ंदा रहिया आहिनि। हिन खून रेज़ीअ फितना परवरीअ ऐं मकारीअ जे सैलाब में नूह जी कश्तीअ वांगुरु उहे क़दुर महफ़ूज़ रखिया आहिनि जे रखणु घुरिबा हुया। ए बिलावल, मूं सभु घाणा भञी छॾिया आहिनि, पर सिंधी ज़हन में सदियुनि जा वहम ऐं विसविसा आहिनि। इन करे मूं हर वाक़े ते ख़िलाफ़ु चाढ़े छॾियो आहे ऐं हर तजुर्बे खे नक़ाब पातो आहे। हीउ रोगी ज़हन मूंखे हिकु सदीअ खां पोइ सम्झंदा। राति जा 2 वॻा त मूंखे झप लॻी वई आहे ऐं मां ख़्वाब में ॾिसां थो त मां घोड़े ते सवारु आहियां ऐं हवा सां शर्त पुॼाए रहियो आहियां। ओचितो मूं उन जूं तहरान में वाॻूं ज़ोर सां छिकियूं जंहिं लेनिनग्राड में पीटर जे घोड़े वांगुरु नरा खयां। मूं हुन जूं वाॻूं छिके उनखे बादाम जे वण सां ॿधो। मुंहिंजे तहत शऊर में काज़ान ज़ाक्स जो हिकु शहरु उभरी आयो त मूं बादाम जे वण खां पुछियो त ख़ुदा छा आहे। बादाम जो वणु गुलनि सां झिंझी वियो। ख़्वाब में तहरान पहुची मां सोचां थो त जे मां हिते आयो आहियां त निशापुर में ख़याम जी क़बर तां थींदो वञा ऐं उनखे आथत ॾींदो वञा त तूं ॿिए जहान में हाणे घणो वक़्तु अकेलो न थींदे, मां अचां थो। मूंखे ग़ालिब जो शहर यादि अचे थो, हम पेशा हो हम मशरब हो हम ख्वार है अपना, ग़ालिब को बुरा मत कहो अच्छा मेरे आगे। पोइ ख़याम खे चवां थो त मूंखे तुंहिंजी सभु रुबायूं यादि आहिनि, मूंखे उहा रुबाई ॿुधाए जा तोखे पंहिंजे सभिनी रुबायुनि खां वधीक पसंदि हुजे। क़बर मां आवाज़ु अचे थो, मां हर कंहिंखे रुबाई न ॿुधाईंदो आहियां, छो त माण्हू नादान आहिनि ऐं मूंखे ईअं सम्झी नथा सघनि जीअं तोखे सम्झी नथा सघनि। मां तोखे बि सलाह ॾियां थो त पंहिंजी तहरीर में मुहतात रह। तोखे त मालूम आहे त ग़ज़ालीअ जी चुर्च ते माण्हुनि मुंहिंजी रसदगाह खे बाहि ॾिनी हुई जंहिंमें मुंहिंजी रुबायुनि खां सवाइ ॿियो सभु कुझु जली वियो हुयो। मां पंहिंजे दौर जो वॾो मुहदिस ऐं मुनजिम हुउसि ऐं मुंहिंजी सभु तहक़ीक़ूं बि उन बाहि में तबाह थी वियूं हुयूं। पर तूं शाइर भाउ वहीं ऐं दूर दराज़ इलाइक़े में आयो वहीं, तोखे पंहिंजी पसंदि जी रुबाई ॿुधायां थो। अज़ल जे इसरार खे न तूं ॼाणी थो न मां, हीअ गुजारत न तो भॻी आहे न मां। असां ॿिन्ही जे विच में मां ऐं तूं जो पर्दो आहे। जॾहिं पर्दो खयो वेंदो त न तूं रहंदे न मां। शाह ईरान हिन मशहूरु मुहंदिस मैथमेटिशियन्स जे मक़बरे ते हंसे जी पाबंदी ज़रूरु सम्झी हुई ऐं उनखे 8 थंभा ॾियारिया हुयाईं ऐं मक़बरो गुंबज़ जी शकिल जहिड़ो आहे। हर थंभे ते गुलकारी थियल आहे ऐं उन जे तामीर में संगे खारा इस्तेमालु थियल आहे। मां उनखे चवां थो, ख़याम, मां तुंहिंजो भाउ आहियां ऐं तुंहिंजे मिलण जी तमन्ना मूंखे किथां अबल खे अयाम ते वठी आई आहे। मूंखे ईअं हिकु रुबाई ॿुधाए, टड़काए न छॾ, घटि में घटि हिकु ॿी बि ॿुधाए। ख़याम ॻाल्हायो, हीअ 1-2 ॾींहं उमिरि गुज़री वई जीअं नदीअ में पाणी ऐं बयाबान में हवा। मूंखे 2 ग़म हरगिज़ यादि न आया, हिकु उन ॾींहं जो जेको न आयो आहे ऐं ॿियो उन ॾींहं जो जेको गुज़री वियो। हुते मूंखे ख़्यालु आयो त शिराज़ में हाफ़िज़ जी मज़ार आहे ऐं उतां बि छो न थींदो वञा ऐं हिकिड़े ॿिए अहले क़बूल सां बि शहर गोई कंदो वञा। मूं घोड़े खे वण मां छोड़े उन झरने ते वेही हुनखे जौलान ॾियारियो ऐं काफ़ी सफ़र करे शिराज़ पहुतुसि। रस्ते ते हवा में लाला जा गुल ईअं टकराइजी रहिया हुया जीअं रिंद खुमार में अची हिक ॿिए सां मथो टकराईंदा आहिनि। शिराज़ ईरान जी पुराणी गादी हुयो जिते सादी ऐं हाफ़िज़ ॼावा हुया। सादीअ जो मक़बरो हिकु ख़ूबसूरत बाग़ में आहे। इहो ॾिसी सादीअ जी हिकु सिट यादि आई त सादी शिराज़ीअ जी ख़ाक मां इश्क जी बूइ अचे थी। हू नसर में गुलिस्तान ऐं बोस्तान ऐं केतिरनि ई ख़ूबसूरत ग़ज़लुनि जो मुसनिफ़ हुयो। सादी पैदाइशी शाइर हो। हुन हिकु हंधि चयो, मूंखे तुंहिंजे इश्क जे मोल में शाइरी सेखारी। हाफ़िज़ ईरान जो अज़ीम तरीन शाइर हुयो ऐं हुन जर्मनीअ जे अज़ीम शाइर गोइटे खे एतिरो मुतासिर कयो जो हुन हाफ़िज़ वांगुरु जर्मन ज़बान में ग़ज़ल लिखिया हुया। हाफ़िज़ खे गुलगश्त मुसल्ला नाले बाग़ में दफ़नायो वियो आहे। हू सादीअ खां 100 साल पोइ पैदा थियो हुयो। अक्सर हाकिम हुन ते घोर वेंदा हुया। मूं वांगुरु हाफ़िज़ जो ज़मानो जंग, क़त्ल ऐं तबाही जो ज़मानो हुयो। हू वसी मशरब वारो शख़्स हो, पर ॿाहिरां ॾुखो रखण वारनि जी संगत हुनखे न वणंदी हुई। इन करे हुन तसवुफ़ ऐं उनजी मार्फत जे इज़हार ॾांहुं ध्यानु ॾिनो। मां जॾहिं हाफ़िज़ जे मज़ार ते पहुतुसि त इहो ॾिसी हैरान थी वियुसि त उन ते पथर ते यज़ीद जी अरबीअ में हीअ सिट लिखियलु हुई त ए साकी आओ जाम भर ऐं शराब जो दौरु हले। मज़ार ते मूं पुछियो, हाफ़िज़ मूंखे सुञाणी थो? मां तुंहिंजो हम मकतब आहियां। हा, हाफ़िज़ जवाबु ॾिनो, पंहिंजे बारे में मुंहिंजो शेर ॿुधंदे? हा। पंहिंजी मस्तीअ में हलियो वएं ऐं तोखे ॾिसी मलकूत जी ख़िलवत वासियुनि में
क़यामत जो थरथलो मची वियो। चङो ॿियो शेर ॿुधायां? भली मतिलबु ऐं मए जी ॻाल्हि कर, इहे संसार जो राज़ घटि खोल, छो त ॾाह पसां हिन गुजारत खे न कंहिं भॻो आहे ऐं न भञी सघिजे थो। मां ख़्वाब मां जागी पवां थो, छा हीउ सभु ख़्वाबु हुयो? इहे अहले क़बूर त पंहिंजा यार हुया, स्टालिन सां पंहिंजो छा, जंहिंजो लाश क्रेमलिन में क़बर मां कढी के नामालूम जाइ ते दफ़नायो अथऊं। न वरी के इनकलाबीअ सां वास्तो आहे जंहिंजा हथ खून सां रंगियल आहिनि। दरअसल इनकलाबी केतिरा ई सियासतदान भुलियल हुया जिन खे मौत हर्फ़े ग़लति वांगुरु कटे छॾियो आहे। मां फासीअ जा शेर यादगिरीअ लाइ पंहिंजे बिस्तरे ते रखियल नोटबुक में लिखी छॾियां थो, सुम्ही पवां थो। अव्हां जी महिरबानी।